अल्लाह जो एहसान तोहफो मिलो रमज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान अल्लाह जो एहसान तोहफो मिलो रमज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान ओ माहे मुक़द्दस में वसन थियूं रहमतूं ई रहमतूं माहे मुक़द्दस में वसन थियूं रहमतूं ई रहमतूं मोमिनन में आ खुशी हर घर में आयूं बरकतूं मोमिनन में आ खुशी हर घर में आयूं बरकतूं राज़ी थियो रहमान आयो भलो मेहमान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान अल्लाह जो एहसान मोकियो मिलियो रमज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान ओ हिजरत खां पोइ ॿिए साल ते रोज़ा खुदा क्या फर्ज हा हिजरत खां पोइ ॿिए साल ते रोज़ा खुदा क्या फर्ज हा मुस्तफ़ा महबूब जे उम्मत जा चमकी बख़्त पिया मुस्तफ़ा महबूब जे उम्मत जा चमकी बख़्त पिया कैद थियो शैतान रोज़ो रखण आसान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान अल्लाह जो एहसान तोहफो मिलियो रमज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान रमज़ान जे ॾह ते कयो मको फतह सोणे नबी रमज़ान जे ॾह ते कयो मको फतह सोणे नबी गॾु साथी 10,000 ऐं जंग बि उतका कान थी गॾु साथी 10,000 ऐं जंग बि उतका कान थी बस हद ख़ुशीअ जी कान काबे में थी अज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान रमज़ान जी तारीख़ 17 ते लगी जंगे बदर रमज़ान जी तारीख़ 17 ते लगी जंगे बदर गॾु अरबीअ साणुहा 313 हम सफ़र प्यारन खटियो मैदान फातिह थियो हर जवान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान 17 रमज़ान ते थी माओ बचड़नि खां जुदा 17 रमज़ान ते थी माओ बचड़नि खां जुदा मुस्तफ़ा वटि पहुती हुई जन्नत में जीजल आयशा मुस्तफ़ा वटि पहुती हुई जन्नत में जीजल आयशा जीजल जो आला शान मुंहिंजो इहो ईमान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान अल्लाह जो एहसान तोहफो मिलियो रमज़ान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान ओ रमज़ान जे 21 ते माणी शहादत जंहिं अदा रमज़ान जे 21 ते माणी शहादत जंहिं अदा अल्लाह जो सो शेरवा सोहणो अलीउल मुर्तज़ा अल्लाह जो सो शेरवा सोहणो अलीउल मुर्तज़ा हैदर बहादुर जवान थियो दीन लाइ कुर्बान रमज़ान में छा थियो मूं ही लिखियो उन्वान हिन माह में हिक रात
उन रात जी क्या बात है, हिन माह में हिक रात आ, उन रात जी क्या बात है। हजार महीनन खां भली रमजान जी सारात आ, हजार महीनन खां भली रमजान जी सारात आ। जंहिंजो वधी वियो शान आ, इन में लथो क़ुरान आ। रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो उनवान आ। अहमद जमाली फर्ज हिकु पढ़ो, अजुर 70 जो मिले। अहमद जमाली फर्ज हिकु पढ़ो, अजुर 70 जो मिले। रमज़ान में तो फर्ज लिखजे, नफिल जो दिल सां पढ़े। मुझो नहीं ऐलान आ, महबूब जो फरमान आ। रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो उनवान आ। अल्लाह जो एहसान आ, तोहफ़ो मिलियो रमज़ान आ। रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो उनवान आ। रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो उनवान आ।